आयूं आयूं पर मां को उनके हिन हवेलीअ में रहण कोन ॾींदसि। आयूं त आहिनि पर मां उन्हनि खे हवेलीअ में अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं हमारी सीरी आहे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु हलूं था पंहिंजी नई अपडेट जे तरफ़। जी हाँ दोस्तों, अॼु तव्हां सां हिकु अनमोल शइ शेयर कंदुसि ऐं सिंधी ड्रामनि जे बारे में, नवे ड्रामनि जे बारे में, पुराणे ड्रामनि जे बारे में तव्हांजा कमेंट जा जवाब ऐं तव्हां सां ॿियूं खोड़ सारियूं अपडेटां शेयर कंदुसि। यकीन ॼाणियो अॼु ही वीडियो ज़बरदस्त आहे। शुरू में तव्हां नंढिड़ो क्लिप ॾिठो हूंदो, मेकिंग वीडियो ॾिठो हूंदो। हिन में इहो बि ॿुधाईंदुसि कहिड़े ड्रामे जो मेकिंग वीडियो आहे, कंहिंजी इहा शूटिंग हली रही आहे। घणा सम्झी विया हूंदा, अगरि जंहिं न सम्झो आहे उन खे बि वाज़े करे ॿुधाईंदुसि त इहो मेकिंग वीडियो कहिड़े बि ड्रामे जी क्लिप हुई। दोस्तों वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, जे हिन वीडियो खे तव्हां लाइक नाहे कयो त हाणे लाइक करे छॾियो, वीडियो खे पोइ अॻिते वधायूं। जे सब्सक्राइब न कयूं वेठा हो त महिरबानी करे सब्सक्राइब बि करे छॾियो। सब्सक्राइब करण बि फ्री आहे, बिल्कुलु फ्री आहे, इन में को ख़र्चु न लॻंदो आहे। बेल आइकन खे बि ऑल कंदा कयो जीअं नोटिफिकेशन तव्हां वटि पुॼे ऐं बर वक़्तु तव्हांखे अपडेट मिलंदी रहे। हलूं था पहिरियों इन क्लिप जी शुरूआति कयूं था। दोस्तों जेको तव्हां इहो क्लिप ॾिठो, इहो हवेली ड्रामे जो मेकिंग वीडियो आहे। हवेली ड्रामे जी वरी शूटिंग शुरू थी वई आहे। बरसातनि जे करे मुतासिर थी हुई, हाणे ॿीहर वरी शुरू थी वई आहे ऐं असांजो राब्तो हले थो पियो। हे मेकिंग वीडियो मां तव्हांजे लाइ घुराए ऐं सबूत तव्हांखे ॾेखारियो। ऐं हुनजी 5 ॾियारनि जी जेको आहे 4 ॾियारनि जी जेका शूटिंग हुई उहा रहियल हुई सिर्फ़ु असद कुरैशी जे पीर अमजद जी वग़ैरह जी इन्हनि जी रहियल हुई, भिट साईं ते हेॾे होॾे कुझु बंगलनि में। हाणे उहा वीडियो जेको आहे न मां तव्हां सां शेयर कई। हाणे इन जी चौथे स्पेल जी बि शूटिंग स्टार्ट थींदी हवेली ड्रामे जी ऐं ड्रामो ज़बरदस्त हली रहियो आहे। दोस्तों हिन जो जिथे किथे हिन जी जेको आहे न ॻाल्हि हली रही आहे चौथे स्पेल जो। दोस्तों ऐं जीअं हाणे स्टार्टिंग बक़ाया अॻिते हली चुकी आहे, चौथों स्पेल जीअं मुकमल थींदो ऐं हाणे 7 तारीख़ खां अॻिते जेको आहे कुझु ॾींहंनि जे अंदरि एपिसोड हली वेंदो। उहा अपडेट बि मां तव्हांखे ॾींदुसि त कॾहिं उहो जेको आहे एपिसोड हलंदो। इंशाल्लाह सभ खां पहिरियां आऊं तव्हांखे ॿुधाईंदुसि हवेली ड्रामे जेका परस्तार आहिनि उन्हनि खे ज़रूरु ख़ुशी थींदी। तव्हां परेशान न थियो, इहो केटीन वारनि जा ड्रामा शूटिंग जे करे बंदि थींदा आहिनि। पहिरियों तव्हां ॾिसो पत्थर दिलि केतिरो अरसो बंदि हुयो ऐं पोयां अॻे ॿिए ड्रामा बि इहे काफ़ी बंदि थिया आहिनि। हीअ बि शूटिंग जे करे कुझु मुतासिर थियो आहे। इन में न बेन आहे न कुझु आहे, ड्रामो हली वेंदो, दिलि जाए कयो। हीअ बहितरीनु ऐं कामयाबु ड्रामो आहे। कामयाबु ड्रामो कॾहिं बि बंदि नाहे थींदो। हलूं था बक़ाया जेका ॿी अपडेट आहे उनजी तरफ़। दोस्तों वाह अमदू तुंहिंजी लाइ कलारे वीडियो में मूं ॿुधायो तव्हांखे, इहो हिकिड़ो मज़ाया सीरियल ड्रामो आहे, नंढो ड्रामो आहे। कमेंट बि काफ़ी दोस्तनि जा आया त हिन जे बारे में ॿुधाए। कल्ह मां लाला फ़ियाज़ डायरेक्टर जा वॉइस बि तव्हांखे ॿुधाया हुया ऐं उन खां मां अपडेट वरिती हुई। अॼु बि तव्हांखे उन जे बारे में वाज़े करे ॿुधायां। उहो काश टीवी वारे, काश एंटरटेनमेंट वारनि जो आहे। इहो हिकिड़ो ॿियो चैनल आहे। थी सघे थो तव्हांखे इन चैनल जे बारे में ख़बर न हुजे। इहो वॾो प्रोफेशनल चैनल न आहे, लेकिन हाणे ज़ाहिर थियो आहे। इन खे बि लाला फ़ियाज़ ज़ाहिर कयो आहे। ड्रामो उन्हनि जो आहे, डायरेक्टर इन जो लाला फ़ियाज़ आहे। लाला फ़ियाज़ जी डायरेक्शन में हीउ ड्रामो शूट थी रहियो आहे। ॾहरकी जे घोटकी, ॾहरकी इन जी मुख़्तलिफ़ जेको आहे लोकेशननि ते। ड्रामो बहितरीनु आहे, ज़बरदस्त ड्रामो आहे, मज़ाया खिलंदड़ ड्रामो आहे, तव्हांखे खिलाईंदो जंहिं टाइम तव्हां ॾिसो। दोस्तों हिन दौर में हीअ चवंदा आहिनि दजाली दौरु हली रहियो आहे, मुनाफ़क़त जो दौरु हली रहियो आहे। हिन में झेड़ा जंग जिथे किथे लॻी पई आहे, माण्हुनि जे दून ते जेको आहे मायूसी लॻी पई आहे। अगरि उन खे को चंद मिंट खिलाए थो, इहा बि दोस्तों वॾी ॻाल्हि हूंदी आहे। अगरि तव्हांजे खिलण सां तव्हांखे ख़ुशी मिले थी, को तव्हांखे खिलाए थो, इहा वॾी ॻाल्हि आहे। दोस्तों अहिड़ा ड्रामा अचणु खपनि जो माण्हू एंटरटेनमेंट थियनि ऐं ख़ुशि रहनि। ख़ुशि रहण सां इंसान जी ज़िंदगी बि वधंदी आहे। दोस्तों मरदो त पंहिंजे टाइम ते, लेकिन ईअं बीमारियुनि में मरे उहो भलो। या हिकिड़ो ख़ुशी में इंसान जिस्म में फिटिंग ईंदी आहे, जिस्म सही रहंदो आहे, इंसान उहो जेको आहे न शिकार न थींदो आहे बीमारियुनि जो। उहो इंसान जेको ख़ुशि रहंदो आहे, अक्सर उहो इंसान तव्हां ॾिसो नोट कयो हूंदो, जेको इंसान ख़ुशि रहंदो आहे अक्सर उहो जेको आहे न दोस्तों कंहिं में फॾे में बि न आहे फासदो। अगरि तव्हांखे को खिलाए थो, खिलाइण सां इंसान जी जेको ज़िंदगी वधंदी आहे, इहा भली ॻाल्हि आहे। इन ड्रामे में तव्हांखे खिलणु ॾाढो ईंदो जॾहिं इहो ड्रामो शूट थी मुकमल थींदो। हिन जी फ़िलहालु शूटिंग हली रही आहे ऐं इन खे थोरो वक़्तु लॻंदो। तेज़ी सां शूटिंग तेज़ी सां हली रही आहे। जीअं इहो मुकमल थियो इंशाल्लाह इन जी बि सभ खां पहिरियां अपडेट मां ॾींदुसि
ऐं तव्हांखे इहा अपडेट ॾींदुसि त बाबा हीउ ड्रामो फलाणी तारीख़ ते रिलीज़ थियण वारी आहे। इन जी एपिसोड, इन जो टीज़र अची चुको अथव। सभु खां पहिरियों इंशाल्लाह असां ॿुधाईंदासीं। असांजो पल पल जो राब्तो हली रहियो आहे। जेका शइ ज़रूरत पवंदी आहे त पुछा करे वठंदा आहियूं। जंहिं डायरेक्टर जो हूंदो आहे को चकर त बाबा हीउ ड्रामे जो छा मसइलो आहे। ऐं अॻिते काफ़ी दोस्त इहे परेशान आहिनि त दुलाब छो गुम थी वियो अचानक। दुलाब दोस्तो पहिरियों स्पेल मुकमिल थियो आहे, हुन जी एडिटिंग हली रही आहे। फरज़ंद मलिक जो फ़िलहालु कराची वग़ैरह हेॾे होॾे घुमण में पूरो आहे। जॾहिं मोटे वरी ॿिए स्पेल जी हुनजी शूटिंग हलंदी ऐं उहा शूटिंग जॾहिं मुकमिल थींदी, को कमु ओके थी वेंदो, कमु सीमेंट ते थी वेंदो, इंशाल्लाह पोइ हुनजा टीज़र वग़ैरह ऐं प्रोमो सभु कुझु अची वेंदा ऐं तव्हांजे साम्हूं ई उहे रखंदासीं। हीअ शइ अची वई आहे। ऐं चंड ग्रहण जा कमेंट कल्ह मां पुछो तव्हांखे केतिरो वणे थो, उनजे बारे में सुठा कमेंट आया आहिनि। उहे मां पोइ ॿुधायां थो चंड ग्रहण जा कमेंट पढ़ी करे त माण्हुनि दोस्तनि जी राय छा आहे चंड ग्रहण ड्रामे जे बारे में। बाक़ी पत्थर दिलि जो त आख़िरी स्पेल हली रहियो आहे, इहो बि तमामु जल्द ख़तमु थींदो। ऐं इन जो पत्थर दिलि में तव्हां दोस्तो कॾहिं सोचियो आहे जो हीरो केरु आहे? छा ढोलण हीरो आहे या सांवल या शेरल या दोदो? केरु हीरो आहे इन में? हाणे इन्हनि जो एंड छा थींदो, नतीजो छा थींदो आख़िर में ढोलण जो? ऐं वारिस जो नतीजो छा थींदो? बाख वारिस सां कहिड़ो असरु कंदी? ऐं जेको आहे सलार ख़ान पाण खे हूअं ई गोली हणंदो? इन्हनि जा शेरनि जो नतीजो छा थींदो? इहो तव्हां खां अॼु मां पुछां थो, तव्हांजो ॾिसां, तव्हांजो दिमाग़ मां टेस्ट कयां। तव्हांजे दिमाग़ में तव्हां रोज़ु ड्रामा सभु ॾिसो था, तव्हांजे दिमाग़ में केतिरी तेज़ी आहे, नॉलेज केतिरी वधी आहे त कहिड़े इन ड्रामे जी एंड में कहिड़ा मरदा कहिड़ा बचंदा, हीरो कहिड़ो थींदो? इहो कमेंट सेक्शन में तव्हां लाज़मी ज़रूरु ॿुधाइजो जीअं अॻिते वरी मूंखे ख़बर पए। ॾिसां तव्हांजी इहा टेस्टिंग आहे, सम्झो तव्हां ईअं सोचो इहा तव्हांजे मथां टेस्टिंग आहे। ऐं जेका कमेंट आया आहिनि हलूं था पहिरियों उहे कमेंट पढ़ूं दोस्तनि जा। उन खां पहिरियों ॿी हिकु ज़बरदस्त ॻाल्हि आहे, उहा बि तव्हां सां शेयर कंदुसि। दोस्तो कमेंट सेक्शन में मां स्क्रीनशॉट सभु कढी रखंदो आहियां जेका बि कमेंट ईंदा आहिनि। अब्दुल रऊफ़ लिखियो आहे, अदा ज़हर ज़िंदगी ड्रामा सीज़न 2 ईंदो या न, इहो हाल अहवाल कर अदा। ॿियो इहो ॿुधाए त उत्तर सिंध गौसपुर में बरसाति जा इम्कान आहिनि या न? अदा ज़हर ज़िंदगी जा त इम्कान कोन आहिनि, ज़हर ज़िंदगी जी फ़िलहालु का ख़बर न पए। हा, दुलाब जेको ड्रामो अचे थो ईअं सम्झो इहो ज़हर ज़िंदगी 2 आहे। ईअं सम्झो कहाणी लॻभॻि मिलंदी जुलंदी आहे इन में दोस्तो। हुन में जेको आहे ज़ालिम खे बचायो वियो, हिन में ज़ालिम खे मारियो वेंदो ऐं हिन में बि सुठो मैसेज आहे, ईअं सम्झो। बाक़ी गौसपुर ॾे त मूंखे ख़बर न आहे, मां जांच न कई आहे मौसम जी। बाक़ी असांजे इलाइक़े सखर में कल्ह थोरी बरसाति आई हुई ऐं अॼु जेको आहे न मौसम ओके आहे। कल्ह परीं शाम जो ज़बरदस्त मौसम जो मतिलबु ठही आयो। बहरहाल हाणे हिन टाइम कुझु कोन आहे, छो त वीडियो जॾहिं अपलोड थींदी त ज़ाहिर ॻाल्हि आहे 2-3 कलाकनि खां पोइ तव्हां ॾिसंदव, अलाए कहिड़े टाइम तव्हां ॾिसी रहिया आहियो मथां उन टाइम बरसाति हलंदी हुजे। बरसाति जो कलाक जो बि फ़र्क़ु हूंदो आहे न। वली मोहम्मद समो लिखियो आहे, अस्सलाम वालेकुम अदा, दुलाब ड्रामे में असद कुरैशी ऐं साईं निसार शाह लाज़मी हुजे। अदा इहो असांजे हथ में न आहे। कास्ट जेका बि हुई मां पढ़ी तव्हांखे ॿुधायो। पोइ शुरू में जॾहिं ड्रामो स्टार्ट थियो मां सॼी अदाकारनि जी लिस्ट पढ़ी ॿुधाई, हीअ अदाकार आहिनि, मथां अॻिते हली इहे एंटर थियनि। असगर थी वियो लिखे थो, बाबा असद कुरैशी खे दुलाब ड्रामे में लाज़मी आणियो, छो जो मां हुनखे सवाइ धार 1 मिंट बि असद खां बग़ैर नथो रही सघां। बाबा असद खां सवाइ धार मां मरी वेंदुसि। मूंखे लॻे थो असगर थी वियो वॾो प्यारु कंदो आहे असद कुरैशी, जेको वॾो प्रस्तार आहे, जो अक्सर इन जा मैसेज असद कुरैशी जे बारे में ईंदा आहिनि। चए थो मां हिन खां सवाइ मरी वेंदुसि, इन खे कीअं बि करे दुलाब में आंदो वञे। अदा थी सघे थो बाद में आणनि, फ़िलहालु इम्कान न आहे, थी सघे थो बाद में आणनि, इहा त भली ॻाल्हि आहे। ऐं सोहेल मेमण दिलि मोकिलिया आहिनि ऐं VVIP लिखियो अथई, वरी महिरबानियूं। ज़ाहिर लिखियो आहे, नाइस वरी महिरबानियूं ज़ाहिर भाउ। ऐं असगर थीबो लिखियो आहे, चंड ग्रहण हिकु बेमक़सद बेकार ड्रामो आहे, कंहिं कम जो न आहे। जी असगर थीबो साहिबु, इहे मां कल्ह तव्हांखे सुवालु कयो, तव्हां क़ीमती राय पंहिंजी ॾियो, चंड ग्रहण तव्हांखे कीअं लॻो? मुंहिंजे ख़्याल में चंड ग्रहण तव्हांखे नाहे वणियो। लाल बख़्श दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿियो मैसेज लिखियो आहे असगर थीबो, अदा उहे बिल्कुलु ग़लति आहिनि ऐं ग़लति ॻाल्हि था कनि। उहे सभई सिर्फ़ु वॾाई ऐं वॾो माण्हू पोइ था कनि, पाण खे वॾो माण्हू त सम्झनि, पर इंसानु मिटी जो ठहियलु आहे, वॾो सिर्फ़ु अलाह पाक आहे। मां इहा ॻाल्हि कई 3 ॾींहं वारी वीडियो में त कुझु यूट्यूबर अहिड़ा आहिनि कंहिंजो कमेंट जो जवाब ई न आहिनि ॾींदा ऐं पाण खे वॾो यूट्यूबर सम्झंदा आहिनि। उनजे बारे में असगर थी वियो पंहिंजी राय ॾिनी आहे। वॾियूं महिरबानियूं। जी अदा, इंसानु मिटी जो ठहियलु मिटी में वेंदो,
हिकु ॾींहुं ख़तमु थी वेंदो। अहिड़ी इहा लख जी तव्हां ॻाल्हि कई आहे। बक़ाया जेका कमेंट उहे पढ़ूं। ऐं मुशरफ़ बुगे लिखियो आहे त ॿुधण में आयो आहे त हिकु मज़ाया सीरियल अचिणो आहे जंहिंजो नालो वाह अमदू तुंहिंजी लय। हा, इहा कल्ह कमेंट मूं पढ़ियो हुयो। जी जी, इन जी मां शुरू में ॿुधाए छॾियो आहे, वाह अमदू तुंहिंजी लय। इहो सॼो कुझु मूं ॿुधायो आहे। दोस्तो, अॼु कमेंट एतिरा हुया जेका पढ़ी ऐं तव्हां ताईं पुॼायासीं। उमेद आहे हीअ कमेंट तव्हांखे तव्हांजे सुवालनि जा जवाब मिलिया हूंदा। ऐं जिन दोस्तनि कमेंट न आहिनि कया, अॼु वारी वीडियो में करे छॾियो। सुभाणे वारी वीडियो में तव्हांखे वरी जवाब मिली वेंदा इंशाअल्लाह। कॾहिं बि तव्हांजो कमेंट मिस न थींदो असांखां, भली तव्हांजो सुठो कमेंट हूंदो या दिलि हूंदा या कुझु सुवाल न बि हूंदा। ऐं इहो इन जो जवाबु असां हर वीडियो में हर इंसान हर दोस्त खे ॾींदा आहियूं। कॾहिं कंहिंखे मायूस न आहियूं कंदा। मुंहिंजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त हर दोस्त खे राज़ी रखां ऐं पंहिंजे चैनल ते उन्हनि खे एंटरटेन, ऐं कॾहिं मायूस थी असांजे चैनल ऐं असांजी वीडियो खां हू न वञनि। ऐं ॿी तरफ़ त दोस्तो इहो तव्हांखे ॿुधाईंदो वञा त नवें ड्रामे जो आहिस्ते आहिस्ते हाणे ॻाल्हियूं खुलनि थियूं। मां पहिरियों बि तव्हांखे ॿुधायो कुझु नवां ड्रामा तयारी थी रही आहे। हाणे जीअं वाह अमदू तुंहिंजे लाइ इहो ज़ाहिर थी आयो आहे, कुझु ॿिया ड्रामा बि ईंदा। ऐं वाह अमदू तुंहिंजे लाइ दोस्तो इन ड्रामे जेको आहे न शूटिंग जा कुझु पिक्चर वग़ैरह मेकिंग मूं रखिया आहिनि ॿिए चैनल ते। उहे तव्हां वटि ऑटोमेटिक पुॼी वेंदा। उहे तव्हां ॾिसो त उनजी शूटिंग कीअं हले थी वाह अमदू तुंहिंजे लाइ। तव्हां उन चैनल सेकेंड चैनल ते उहे तव्हां ॾे अची वेंदा। उन वीडियो खे फुल ॾिसजो ऐं दोस्तनि ताईं शेयर कजो। उन में मां सुठी मैसेज ॾिनो आहे वाह अमदू तुंहिंजे लाइ, ऐं साम्हूं तस्वीरां सभु कुझु रखी करे ॿुधायो आहे। वॾी तेज़ी सां उनजी बि शूटिंग हली रही आहे। ऐं हर ड्रामे जो पंहिंजो पंहिंजो दोस्तो आहे किरदारु। हर को पंहिंजी महिनत करे रहियो आहे। महिनत कर, चवंदा आहिनि हिमत कर, महिनत कर इंसान, अलाह उन में बरकत विझंदो, अलाह उन खे रंग लाईंदो आहे। दोस्तो, अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। उमेद आहे तव्हांखे सुठो लॻो हूंदो। ये वीडियो तव्हां एसी ताईं ॾिठो आहे त इनखे लाइक ज़रूरु कयो यार, महिरबानी कयो। सब्सक्राइब बि कयो। नवे दोस्तनि खे अर्ज़ु आहे जेका नवां असांजे हिन वीडियो में आया आहिनि, बाबा इनखे सब्सक्राइब ज़रूरु कयो जीअं तव्हांखे हर वक़्तु असांजी जेको अपडेट मिलंदी रहे। बेल आइकन खे आल ते कंदा कयो, इहो ख़्यालु ज़रूरु कंदा कयो मथां आल ते। पोइ इन खां बग़ैर तव्हांजी नोटिफिकेशन बि न ईंदो। सुठी अपडेट, सुठा जॾहिं ड्रामे जी अपडेट ईंदासीं तव्हां वटि पुॼंदी ई कोन। दोस्तो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, असांखे रखंदा दुआनि में यादि। खिलंदा रहो, मुस्कुराईंदा रहो ऐं ॿियनि खे बि खिलाईंदा रहो। जियो और जीने दो, जीअं चवंदा आहिनि न, इहो मैसेज ॾींदा रहो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। अलाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं हमारी सीरी आहे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु हलूं था पंहिंजी नई अपडेट जे तरफ़। जी हाँ दोस्तों, अॼु तव्हां सां हिकु अनमोल शइ शेयर कंदुसि ऐं सिंधी ड्रामनि जे बारे में, नवे ड्रामनि जे बारे में, पुराणे ड्रामनि जे बारे में तव्हांजा कमेंट जा जवाब ऐं तव्हां सां ॿियूं खोड़ सारियूं अपडेटां शेयर कंदुसि। यकीन ॼाणियो, अॼु ही वीडियो ज़बरदस्त आहे। शुरू में तव्हां नंढिड़ो क्लिप ॾिठो हूंदो, मेकिंग वीडियो ॾिठो हूंदो। हिन में इहो बि ॿुधाईंदुसि कहिड़े ड्रामे जो मेकिंग वीडियो आहे, कंहिंजी इहा शूटिंग हली रही आहे। घणा सम्झी विया हूंदा, अगरि जंहिं न सम्झो आहे उन खे बि वाज़े करे ॿुधाईंदुसि त इहो मेकिंग वीडियो कहिड़े बि ड्रामे जी क्लिप हुई। दोस्तों, वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, जे हिन वीडियो खे तव्हां लाइक न आहे कयो त हाणे लाइक करे छॾियो, वीडियो खे पोइ अॻिते वधायूं। जे सब्सक्राइब न कयूं वेठा हो त महिरबानी करे सब्सक्राइब बि करे छॾियो। सब्सक्राइब करण बि फ्री आहे, बिल्कुलु फ्री आहे, इन में को ख़र्चु न लॻंदो आहे। बेल आइकन खे बि ऑल कंदा कयो जीअं नोटिफिकेशन तव्हां वटि पुॼे ऐं बर वक़्तु तव्हांखे अपडेट मिलंदी रहे। हलूं था, पहिरियों इन क्लिप जी शुरूआति कयूं था। दोस्तों, जेको तव्हां इहो क्लिप ॾिठो, इहो हवेली ड्रामे जो मेकिंग वीडियो आहे। हवेली ड्रामे जी वरी शूटिंग शुरू थी वई आहे। बरसातनि जे करे मुतासिर थी हुई, हाणे ॿीहर वरी शुरू थी वई आहे ऐं असांजो राब्तो हले थो पियो। हे मेकिंग वीडियो मां तव्हांजे लाइ घुराए ऐं सबूत तव्हांखे ॾेखारियो। ऐं हुनजी 5 ॾियारनि जी जेको आहे 4 ॾियारनि जी जेका शूटिंग हुई उहा रहियल हुई सिर्फ़ु असद कुरैशी जे पीर अमजद जी वग़ैरह जी इन्हनि जी रहियल हुई भिट साईं ते हेॾे होॾे कुझु बंगलनि में। हाणे उहा वीडियो जेको आहे न मां तव्हां सां शेयर कई। हाणे इन जी चौथे स्पेल जी बि शूटिंग स्टार्ट थींदी हवेली ड्रामे जी, ऐं ड्रामो ज़बरदस्त हली रहियो आहे दोस्तो। हिन जो जिथे किथे हिन जी जेको आहे न ॻाल्हि हली रही आहे चौथे स्पेल जो दोस्तो। ऐं जीअं हाणे स्टार्टिंग बक़ाया अॻिते हली चुकी आहे, चौथो स्पेल जीअं मुकमल थींदो ऐं हाणे 7 तारीख़ खां अॻिते जेको आहे कुझु ॾींहंनि जे अंदरि एपिसोड हली वेंदो। उहा अपडेट बि मां तव्हांखे ॾींदुसि त कॾहिं उहो जेको आहे एपिसोड हलंदो। इंशाअल्लाह सभ खां पहिरियां आऊं तव्हांखे ॿुधाईंदुसि हवेली ड्रामे जेका परस्तार आहिनि उन्हनि खे ज़रूरु ख़ुशी थींदी। तव्हां परेशान न थियो। इहो केटीन वारनि जा ड्रामा शूटिंग जे करे बंदि थींदा आहिनि। पहिरियों तव्हां ॾिसो पत्थर दिलि केतिरो अरसो बंदि हुयो ऐं पोयां अॻे ॿिए ड्रामा बि इहे काफ़ी बंदि थिया आहिनि।
ही भी शूटिंग जे करे कुझु मुतासिर थियो आहे। इन में न बेना न कुझु आहे, ड्रामो हली वेंदो, दिलि जाए कयो। ही बहितरीनु ऐं कामयाबु ड्रामो आहे। कामयाबु ड्रामो कॾहिं बि बंदि नाहे थींदो। हलूं था बक़ाया जेका ॿी अपडेट आहे उन जी तरफ़। दोस्तो वाह अमदू तुंहिंजी लाइ कल्ह वारे वीडियो में मूं ॿुधायो तव्हांखे इहो हिकिड़ो मज़ाया सीरियल ड्रामो आहे, नंढो ड्रामो आहे। कमेंट भी काफ़ी दोस्तनि जा आया हुआ हिन जे बारे में ॿुधाए। कल्ह मां लाला फयाद डायरेक्टर जा वॉइस भी तव्हांखे ॿुधाया हुया ऐं उन खां मां अपडेट वरिती हुई। अॼु भी तव्हांखे उन जे बारे में वाज़े करे ॿुधायां। उहो काश टीवी वारे, काश एंटरटेनमेंट वारनि जो आहे। इहो हिकिड़ो ॿियो चैनल आहे। थी सघे थो तव्हांखे इन चैनल जे बारे में ख़बर न हुजे। इहो वॾो प्रोफेशनल चैनल न आहे, लेकिन हाणे ज़ाहिर थियो आहे। इन खे बि लाला फयाज़ ज़ाहिर कयो आहे। ड्रामो उन्हनि जो आहे, डायरेक्टर इन जो लाला फयाज़ आहे। लाला फयाज़ जी डायरेक्शन में हीउ ड्रामो शूट थी रहियो आहे। ॾहरकी जे घोटकी, ॾहरकी इन जी मुख़्तलिफ़ जेको आहे लोकेशननि ते। ड्रामो बहितरीनु आहे, ज़बरदस्त ड्रामो आहे, मज़ा आया, खिलंदड़ ड्रामो आहे, तव्हांखे खिलाईंदो जंहिं टाइम तव्हां ॾिसो। दोस्तो हिन दौर में हीअ चवंदा दजाली दौर हली रहियो आहे, मुनाफ़क़त जो दौर हली रहियो आहे। हिन में झेड़ा जंग जिथे किथे लॻी पई आहे, माण्हुनि जे दून ते जेको आहे मायूसी लॻी पई आहे। अगरि उन खे को चंद मिंट खिलाए थो, इहा बि दोस्तो वॾी ॻाल्हि हूंदी आहे। अगरि तव्हांजे खिलण सां तव्हांखे ख़ुशी मिले थी, को तव्हांखे खिलाए थो, इहा वॾी ॻाल्हि आहे। दोस्तो अहिड़ा ड्रामा अचणु खपनि जो माण्हू एंटरटेनमेंट थियनि ऐं ख़ुशि रहनि। ख़ुशि रहण सां इंसान जी ज़िंदगी बि वधंदी आहे। दोस्तो मरदो त पंहिंजे टाइम ते, लेकिन ईअं बीमारियुनि में मरे उहो भलो। या हिकिड़ो ख़ुशी में इंसान जिस्म में फिटिंग ईंदी आहे, जिस्म सही रहंदो आहे, इंसान उहो जेको आहे न शिकार न थींदो आहे बीमारियुनि जो। उहो इंसान जेको ख़ुशि रहंदो आहे, अक्सर उहो इंसान तव्हां ॾिसो नोट कयो हूंदो, जेको इंसान ख़ुशि रहंदो आहे अक्सर उहो जेको आहे न दोस्तो कंहिं में फॾे में बि न आहे फासदो। अगरि तव्हांखे को खिलाए थो, खिलाइण सां इंसान जी जेको ज़िंदगी वधंदी आहे, इहा भली ॻाल्हि आहे। इन ड्रामे में तव्हांखे खिलणु ॾाढो ईंदो जॾहिं इहो ड्रामो शूट थी मुकमिल थींदो। हिन जी फ़िलहालु शूटिंग हली रही आहे ऐं इन खे थोरो वक़्तु लॻंदो, तेज़ी सां शूटिंग तेज़ी सां हली रही आहे। जीअं इहो मुकमिल थियो इंशाअल्लाह इन जी बि सभ खां पहिरियां अपडेट मां ॾींदुसि ऐं तव्हांखे इहा अपडेट ॾींदुसि त बाबा हीउ ड्रामो फलाणी तारीख़ ते रिलीज़ थियण वारी आहे। इन जी एपिसोड, इन जो टीज़र अची चुको अथव। सभ खां पहिरियां इंशाअल्लाह असां ॿुधाईंदासीं। असांजो त पल पल जो राब्तो हली रहियो आहे। जेका शइ ज़रूरत पवंदी आहे त पुछा करे वठंदा आहियूं। जंहिं डायरेक्टर जो हूंदो आहे को चकर त बाबा हीउ ड्रामे जो छा मसइलो आहे। ऐं अॻिते काफ़ी दोस्त इहे परेशान आहिनि त दुलाब छो गुम थी वियो अचानक। दुलाब दोस्तो पेरेंट्स पेल मुकमिल थियो आहे, हुन जी एडिटिंग हली रही आहे। फरज़ंद मलिक खजू फ़िलहालु कराची वग़ैरह हेॾे होॾे घुमण में पूरो आहे। जॾहिं मोटे वरी ॿिए स्पेल जी हुनजी शूटिंग हलंदी ऐं उहा शूटिंग जॾहिं मुकमिल थींदी, को कमु ओके थी वेंदो, कमु सीमेंट ते थी वेंदो इंशाअल्लाह, पोइ हुनजा टीज़र वग़ैरह ऐं पुरमो सभु कुझु अची वेंदा ऐं तव्हांजे साम्हूं ई उहे रखंदासीं। हीअ शइ अची वई आहे। ऐं चंड ग्रहण जा कमेंट कल्ह मां पुछो तव्हांखे केतिरो वणे थो, उन जे बारे में सुठा कमेंट आया आहिनि। उहे मां पोइ ॿुधायां थो चंड ग्रहण जा कमेंट पढ़ी करे त माण्हुनि दोस्तनि जी राय छा आहे चंड ग्रहण ड्रामे जे बारे में। बाक़ी पत्थर दिलि जो त आख़िरी स्पेल हली रहियो आहे, इहो बि तमामु जल्द ख़तमु थींदो। ऐं इन जो पत्थर दिलि में तव्हां दोस्तो कॾहिं सोचियो आहे जो हीरो केरु आहे? छा ढोलण हीरो आहे या सांवल या शेरल या दोदो? केरु हीरो आहे इन में? हाणे इन्हनि जो एंड छा थींदो, नतीजो छा थींदो आख़िर में ढोलण जो? ऐं वारिस जो नतीजो छा थींदो? बाख वारिस सां कहिड़ो असरु कंदी? ऐं जेको आहे सलार ख़ान पाण खे हूअं ई गोली हणंदो? इन्हनि जा शेरनि जो नतीजो छा थींदो? इहो तव्हां खां अॼु मां पुछां थो, तव्हांजो ॾिसां, तव्हांजो दिमाग़ मां टेस्ट कयां। तव्हांजे दिमाग़ में तव्हां रोज़ु ड्रामा सभु ॾिसो था, तव्हांजे दिमाग़ में केतिरी तेज़ी आहे, नॉलेज केतिरी वधी आहे त कहिड़े इन ड्रामे जी एंड में कहिड़ा मरदा कहिड़ा बचंदा, हीरो कहिड़ो थींदो? इहो कमेंट सेक्शन में तव्हां लाज़मी ज़रूरु ॿुधाइजो जीअं अॻिते वरी मूंखे ख़बर पवे। ॾिसां तव्हांजी इहा टेस्टिंग आहे, सम्झो तव्हां ईअं सोचो इहा तव्हांजे मथां टेस्टिंग आहे। ऐं जेका कमेंट आया आहिनि हलूं था पहिरियों उहे कमेंट पढ़ूं दोस्तनि जा। उन खां पहिरियों ॿी हिकु ज़बरदस्त ॻाल्हि आहे, उहा बि तव्हां सां शेयर कंदुसि। दोस्तो कमेंट सेक्शन में मां स्क्रीनशॉट सभु कढी रखंदो आहियां जेका बि कमेंट ईंदा आहिनि। अब्दुल रऊफ़ लिखियो आहे, अदा ज़हर ज़िंदगी ड्रामा सीज़न 2 ईंदो या न, इहो हाल अहवाल कर अदा। ॿियो इहो ॿुधाए त उत्तर सिंध घोंसपुर में बरसाति जा इम्कान आहिनि या न? अदा ज़हर ज़िंदगी जा त इम्कान कोन आहिनि, ज़हर ज़िंदगी जी फ़िलहालु का ख़बर न पए। हा
दुलाब जेको ड्रामो अचे थो ईअं सम्झो इहो ज़हर ज़िंदगी 2 आहे, ईअं सम्झो कहाणी लॻभॻि मिलंदी जुलदी आहे इन में दोस्तो। हुन में तो जेको आहे ज़ालिम खे बचायो वियो, हिन में ज़ालिम खे मारियो वेंदो ऐं हिन में बि सुठो मैसेज आहे, ईअं सम्झो। बाक़ी गौसपुर ॾे त मूंखे ख़बर न आहे, मां जांच न कई आहे मौसम जी। बाक़ी असांजे इलाइक़े सखर में कल्ह थोरी थोरी बरसाति आई हुई ऐं अॼु जेको आहे न मौसम ओके आहे। कल्ह परीं शाम जो ज़बरदस्त मौसम जो मतिलबु ठही आयो। बहरहाल हाणे हिन टाइम कुझु कोन आहे, छो त वीडियो जॾहिं अपलोड थींदी त ज़ाहिर ॻाल्हि आहे 2-3 कलाकनि खां पोइ तव्हां ॾिसंदव अलाए कहिड़े टाइम तव्हां ॾिसी रहिया आहियो, मथां उन टाइम बरसाति हलंदी हुजे। बरसाति जो कलाक जो बि फ़र्क़ु हूंदो आहे न। वली मोहम्मद समो लिखियो आहे, अस्सलाम वालेकुम। अदा दुलाब ड्रामे में असद कुरैशी ऐं साईं निसार शाह लाज़मी हुजे। अदा इहो असांजे हथ में न आहे, कास्ट जेका बि हुई मां पढ़ी तव्हांखे ॿुधायो। पोइ शुरू में जॾहिं ड्रामो स्टार्ट थियो मां सॼी अदाकारनि जी लिस्ट पढ़ी ॿुधाई, हीअ अदाकार आहिनि, मथां अॻिते हली इहे एंटर थियनि। असगर थी वियो लिखे थो, बाबा असद कुरैशी खे दुलाब ड्रामे में लाज़मी आणियो, छो जो मां हुनखे सवाइ धार 1 मिंट बि असद खां बग़ैर नथो रही सघां। बाबा असद खां सवाइ धार मां मरी वेंदुसि। मूंखे लॻे थो असगर थी उहो वॾो प्यारु कंदो आहे असद कुरैशी, जेको वॾो प्रस्तार आहे, जो अक्सर इन जा मैसेज असद कुरैशी जे बारे में ईंदा आहिनि। चए थो मां हिन खां सवाइ मरी वेंदुसि, इन खे कीअं बि करे दुलाब में आंदो वञे। अदा थी सघे थो बाद में आणनि, फ़िलहालु इम्कान न आहे, थी सघे थो बाद में आणनि, इहा भली ॻाल्हि आहे। ऐं सोहेल मेमण दिलि मोकिलिया आहिनि ऐं VVIP लिखियो अथई, वरी महिरबानियूं। ज़ाहिर लिखियो आहे, नाइस वरी महिरबानियूं ज़ाहिर भाउ। ऐं असगर थीबो लिखियो आहे, चंड ग्रहण हिकु बेमक़सद बेकार ड्रामो आहे, कंहिं कम जो न आहे। जी असगर थीबो साहिबु, इहे मां कल्ह तव्हांखे सुवालु कयो, तव्हां क़ीमती राय पंहिंजी ॾियो, चंड ग्रहण तव्हां कीअं लॻो। मुंहिंजे ख़्याल में चंड ग्रहण तव्हांखे नाहे वणियो। लाल बख़्श दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿियो मैसेज लिखियो आहे असगर थीबो, अदा उहे बिल्कुलु ग़लति आहिनि ऐं ग़लति ॻाल्हि था कनि। उहे सभई सिर्फ़ु वॾाई ऐं वॾो माण्हू पोइ था कनि, पाण खे वॾो माण्हू था सम्झनि, पर इंसानु मिटी जो ठहियलु आहे, वॾो सिर्फ़ु अलाह पाक आहे। मां इहा ॻाल्हि कई 3 ॾींहं वारी वीडियो में, त कुझु यूट्यूबर अहिड़ा आहिनि कंहिंजो कमेंट जो जवाबु ई न आहिनि ॾींदा ऐं पाण खे वॾो यूट्यूबर सम्झंदा आहिनि। उनजे बारे में असगर थी वियो पंहिंजी राय ॾिनी आहे। वॾियूं महिरबानियूं। जी अदा इंसानु मिटी जो ठहियलु, मिटी में वेंदो, हिकु ॾींहुं ख़तमु थी वेंदो, अहिड़ी इहा लख जी तव्हां ॻाल्हि कई आहे। बक़ाया जेका कमेंट उहे पढ़ूं। ऐं मुशरफ़ बुॻियो लिखियो आहे, अदा ॿुधण में आयो आहे त हिकु मज़ाया सीरियल अचिणो आहे जंहिंजो नालो आ वाह अमदू तुंहिंजी लय। हा, इहा कल्ह कमेंट मूं पढ़ियो हुयो। जी इन जी मां शुरू में ॿुधाए छॾियो आहे, वाह अमदू तुंहिंजी लय, इहो सॼो कुझु मूं ॿुधायो आहे। दोस्तो अॼु कमेंट एतिरा हुया जेका पढ़ी ऐं तव्हां ताईं पुॼायासीं। उमेदु आहे हीअ कमेंट तव्हांखे तव्हांजे सुवालनि जा जवाब मिलिया हूंदा। ऐं जिन दोस्तनि कमेंट न आहिनि कया, अॼु वारी वीडियो में करे छॾियो, सुभाणे वारी वीडियो में तव्हांखे वरी जवाबु मिली वेंदा इंशाअल्लाह। कॾहिं बि तव्हांजो कमेंट मिस न थींदो असांखां, भली तव्हांजो सुठो कमेंट हूंदो या दिलि हूंदा या कुझु सुवाल न बि हूंदा, ऐं इहो इन जो जवाबु असां हर वीडियो में हर इंसानु हर दोस्त खे ॾींदा आहियूं। कॾहिं कंहिंखे मायूस न आहियूं कंदा। मुंहिंजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त हर दोस्त खे राज़ी रखां ऐं पंहिंजे चैनल ते उन्हनि खे एंटरटेन, ऐं कॾहिं मायूस थी असांजे चैनल ऐं असांजी वीडियो खां हू न वञनि। ऐं ॿी तरफ़ त दोस्तो इहो तव्हांखे ॿुधाईंदो वञा त नवें ड्रामे जो आहिस्ते आहिस्ते हाणे ॻाल्हियूं खुलनि थियूं। मां पहिरियों बि तव्हांखे ॿुधायो, कुझु नवां ड्रामा तयारी थी रही आहे। हाणे जीअं वाह अमदू तुंहिंजी लाइ इहो ज़ाहिर थी आयो आहे, कुझु ॿिया ड्रामा बि ईंदा। ऐं वाह अमदू तुंहिंजी लाइ दोस्तो इन ड्रामे जेको आहे न शूटिंग जा कुझु पिक्चर वग़ैरह मेकिंग मूं रखिया आहिनि ॿिए चैनल ते, उहे तव्हां वटि ऑटोमेटिक पुॼी वेंदा। उहे तव्हां ॾिसो त उनजी शूटिंग कीअं हले थी, वाह अमदू तुंहिंजी लाइ। तव्हां उन चैनल सेकेंड चैनल ते उहे तव्हां ॾे अची वेंदा। उन वीडियो खे फुल ॾिसो ऐं दोस्तनि ताईं शेयर कजो। उन में मां सुठी मैसेज ॾिनो आहे वाह अमदू तुंहिंजे लाइ, ऐं साम्हूं तस्वीरां सभु कुझु रखी करे ॿुधायो आहे। वॾी तेज़ी सां उनजी बि शूटिंग हली रही आहे। ऐं हर ड्रामे जो पंहिंजो दोस्तो आहे किरदारु, हर को पंहिंजी महिनत करे रहियो आहे। ऐं महिनत कर, चवंदा आहिनि हिमत कर, महिनत कर, इंसानु अलाह उन में बरकत विझंदो, अलाह उन खे रंग लाहींदो आहे। दोस्तो अॼु जो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते उमेदु आहे तव्हांखे सुठो लॻो हूंदो। ये वीडियो तव्हां एसी ताईं ॾिठो आहे त इन खे लाइक ज़रूरु कयो यार, महिरबानी कयो, सब्सक्राइब बि कयो। नवे दोस्तनि खे अर्ज़ु आहे जेका नवां असांजे हिन वीडियो में आया आहिनि, बाबा इन खे सब्सक्राइब ज़रूरु कयो, जीअं तव्हांखे हर वक़्तु असांजी जेको अपडेट मिलंदी रहे। बेल आइकन खे आल ते कंदा कयो, इहो ख़्यालु ज़रूरु कंदा कयो मथां आल ते, पोइ इन खां बग़ैर तव्हांजी नोटिफिकेशन बि न ईंदो। सुठी अपडेट, सुठा जॾहिं ड्रामनि जी अपडेट ईंदासीं तव्हां वटि पुॼंदी ई कोन। दोस्तो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, असांखे रखंदा दुआनि में यादि।
खिलंदा रहो, मुस्कुराईंदा रहो ऐं ॿियनि खे बि खिलाईंदा रहो। जियो और जीने दो, जीअं चवंदा आहिनि न, इहो मैसेज ॾींदा रहो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। अल्लाह हाफ़िज़।